शाहबंदर तालके जी यूसी घूंगाणी जी वॾी आबादी ते मुश्तमिल ॻोठ रावत जमाली जो गर्ल्स प्राइमरी स्कूल गुज़िरियल 16 सालनि खां मुकमिल तौर बंदि आहे। ॻोठ रावत जमाली तोड़े 20 खां वधीक ॻोठनि जूं सवें नियाणियूं तालीम खां महरूम आहिनि। ॻोठाणनि जो स्कूल बाबति वधीक चवणो आहे त अॼु खां तक़रीबन 20 साल अॻु में हीअ स्कूल तमीर थियो, तमामु बहितरीन बिल्डिंग तयारु थी। उन खां पोइ शायदि हिन ते का टीचर बि मुक़ररु थियल हुई, स्टाफ मुक़ररु थियल हो, पघारूं मुक़ररु थियल हुआ, पघारूं खणंदा रहिया, SMC जा फंड ईंदा रहिया, सभु खणंदा रहंदा आहिनि। एजुकेशन डिपार्टमेंट सां मिली करे अॼु ॾींहं ताईं हिन स्कूल जी के सार संभाल न लधी त हिन स्कूल खे खोलियो वञे। हिन स्कूल में उस्ताद हुजे जेके ॻोठा तमामु वॾी आबादी मुश्तमिल ॻोठे जिते स्कूल ते मास्तर को टीचर अचे ॿारनि छोकिरियुनि खे पढ़ाए त जीअं ॿहिराड़ी में तइलीम बि आम थिए। ॿहिराड़ी में अक्सर शिकायत इहा रहे थी त ॿहिराड़ी में तइलीम न आहे। ॿहिराड़ी में तइलीम किथां हूंदी जॾहिं त स्कूल ठहनि था त उनखे टीचर नथो ॾिनो वञे। जेकर टीचर को मुक़ररु थिए थो त एजुकेशन डिपार्टमेंट वारा जेके पंहिंजो मिली भगत करे उनजा पैसा पघारूं खणी खाइनि था। SMC जा एसि ताईं जो फंड जेके खाइनि, फर्नीचरनि जा पैसा खाइनि, स्कूल खे का शइ नथा ॾियनि। अॼु जॾहिं उन्हनि खे इमरजेंसी नाफ़िज़ कई वई, अरबूं रुपया नाफ़िज़ थिया आहिनि, जारी था थींदा तइलीम खातो तइलीम खातो तइलीम खातो। पुछां थो मर्कज़ खां एजुकेशन डिपार्टमेंट खां त उहे फंड केॾांहुं पिया वञनि आख़िर। हिन स्कूल जो हीअ हालत छा आहे? हिन बिल्डिंग जी हीअ हालत छो? हिन स्कूल में फर्नीचर कोन्हे, हिन स्कूल में टीचर कोन्हे, हिन आख़िर छो? अॼु खां कुझु साल अॻु में 2003 जी ॻाल्हि आहे त मूं हिते पंहिंजी सिस्टर, मुंहिंजी भेण, उनखे यूनिसेफ वारनि जे तरफ़ां अपॉइंटमेंट करायो हो। तक़रीबन 6 खां 8 महीननि ताईं उन्हनि कुझु पघार, थोरे पघार ते जेको तो स्कूल खोलायो, स्कूल चालू करायो। उन में कुझु मूं पंहिंजी भरपूर तावन सां कुझु फर्नीचर मूं वरिता, कुझु उन्हनि पैसा ॾेई फर्नीचर वठी ॾिना हुआ। स्कूल ऑन थियो, स्कूल खुलो। 6 महीना 8 महीननि खां पोइ जॾहिं यूनिसेफ वारा हथु कढी विया हलिया त स्कूल वरी बंदि थी वियो। मूं पंहिंजी कोशिशि वरी बि जारी रखी। उन खां पोइ ज़िले जो नाज़िम साईं शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी हो, उन वटि आउं हली वियुसि। तक़रीबन 65 शागिर्दाणियुनि जा नाला आहिनि, पे पुटाणा जेके मुकाद खणी वञी। शफ़क़त शाह ज़िले नाज़िम हो, हुनखे मूं दरख़्वास्त ॾिनी, सईदपुर में ऑफिस में ॾिनी हीअ दरख़्वास्त। साईं मुंहिंजो साईं हिन स्कूल खे खोलायो त स्कूल में ॿारड़ा पढ़नि पिया, इहे सभु माइट छॾे ॾींदा, ॿारड़ा सभु तइलीम खां महरूम थी वेंदा। उन खां पोइ मूं हिकिड़ी एप्लीकेशन हीअ मिनिस्टर ऑफ एजुकेशन ॾे मोकिली, हितां फॉरवर्ड करे मूं मोकिली। उहा उतां मुंहिंजो कुझु न कुझु थिए। उन खां पोइ कुझु कोन थियो, कंहिं ख़बर चार कोन लधी। सिंध हुकूमत खां इहा ई घुर कयूं था हिन स्कूल खे हंगामी बुनियादनि ते रिपेयर करे जेकर नई बिल्डिंग ॾिनी वञे त बहितर रहंदी। पर जेकर नई बिल्डिंग नथी ॾिनी वञे, था ॾेई सघनि त हिनखे इमरजेंसी तौर ते हिनखे जेको तमीर करे ठाहे हिनखे दुबारा टीचर ॾेई हिनखे स्कूल खोलियो वञे त जीअं असांजी ॿहिराड़ी जी शागिर्दाणियूं बि तइलीम हासिलु कनि, उहो तइलीम खां महरूम न रहिजी वञनि। ये स्कूल ॻोठ रावत खान जमाली के नाले सां है। यूसी घूंगाणी जी स्कूल है। लगभग 20 सालों का ये गैर आबाद है। न को मास्टर है, न का टीचर है, न को पटे वालो है। स्कूल पूरी तरह ज़ैफ़ थी चुकी है। दरियों न को फर्नीचर है, छित तमाम शदीद ज़ख्मी है। को अमलो हिते कोने। असां ॿुधो है त टीचर पटे वाला सभु तनख़्वाहूं खणनि पिया, पघारूं खणनि पिया, पर हेॾां केरु निहारण लाइ तयारु कोन्हे। सिंध वज़ीर लाइ असीं इहा घुर था करियूं त जल्द खां जल्द नोटिस वठे, असांजी स्कूल असांखे दुरुस्त कराए ॾिए, असांखे टीचर पटे वाला छित ठाराए ॾिए त असांजा नंढड़ियूं पढ़ी ते तइलीम हासिलु कनि। लॻभॻि 200 खनि छोकिरियूं जेके असांजे घर वेठियूं आहिनि। ये स्कूल रावत खान जमाली ते मसला आहिनि जो ये स्कूल जी बिल्डिंग सफ़ा ख़तम थी वई आहे। इन जो दरियूं दरवाज़ा का शइ कोन्हे, बिजेटूं बि अचनि थियूं पर मरमत का बि कोन थी थिए। बिल्डिंग सॼी ख़तम आहे। असां ॿुधो त हिन स्कूल जा टीचर मुक़ररु आहिनि, पटे वाला बि आहिनि, पघारूं खणनि पिया, पर स्कूल ते अचनि कोन था, टुटी ॾियनि कोन था, केरु नोटिस वठे ई कोन थो। असां साईं मुराद अली शाह खे अपील था करियूं त असांजे स्कूल खे टीचर ॾियनि। हीअ असांजो स्कूल माना 10-15 सालनि खां शुरू में ठहियो त 2-3 साल हलंदो हो। उनते लेडीज़ टीचर बि हूंदियूं हुयूं ऐं असांजूं नियाणियूं पढ़ंदियूं हुयूं। पोइ जीअं उहे लेडीज़ टीचर स्कूल खे छॾे वियूं तीअं ई स्कूल माना वीरान थी वियो। पोइ हीअ बिल्डिंग बि खंडर थी वई। पोइ असां इलाही चकर ते मूं त पंहिंजे हिसाब सां कोशिशूं कयूं न त हीअ ज़िले जी ऑफिसुनि में वियो आहियां, तइलीमी इदारनि में वियो आहियां, उते असां चयो इन जी मरमत थियणु खपे, लिखी बि ॾिनोसीं। पर रोज़ रुगो हा जी बुख माना हा जी हा बि हा हूंदो बि कमु नथो थिए। त इहो इनशा ताला जेको असीं माना गवर्नमेंट खां अपील था करियूं त हिन हेॾे वॾे दौर में, हेॾे वॾे सिस्टम ते जिते सॼियूं अख़बारूं, सॼियूं टीवियूं, रुगो टीवी थियो पियो न, तइलीम थियो पियो न, त उते जेको असांजी स्कूल जा हे हाल आहिनि त इहा ॻाल्हि सुठी कोन्हे।
या तइलीम खाते लाइ हिकिड़ो वॾो दाग आहे त महिरबानी करे वज़ीर आला इन ॻाल्हि जो नोटिस वठे। ॼा मेहताब ॾर जो सूबाई वज़ीर असांजो तइलीम सेक्रेटरी साहिबु नोटिस वठी असांजी स्कूल जी जेको बिल्डिंग जी मरम्मत कराइनि, फर्नीचर ॾियनि ऐं असांखे लेडी टीचर जल्द खां जल्द ॾियनि, इहो असांजो मुतालबो आहे। हिन स्कूल खे तक़रीबन 10 साल थिया आहिनि, हीअ इन पोज़ीशन में आहे ऐं हिन स्कूल जी तव्हां पोज़ीशन ॾिसी सघो था त केतिरे अरसे खां वठी हीअ माना खंडरात थी चुको आहे। हिते को बि तइलीमी निज़ाम दुरुस्त कोन्हे, इलाही अरसे खां वठी इहे बिजेटूं अचनि पियूं, स्टाफ पघारूं खणनि पिया, पर हिते मास्तर मास्तरियाणी नाले का बि शइ कान्हे। महिरबानी करे इन जो नोटिस वठो ऐं अहिड़े तरक़ियाती दौर में जिते एमरजेंसी लागू थी पई आहे तइलीम ते, इन अहिड़े दौर में बि असांजो हीउ स्कूल केतिरे अरसे खां वठी बंदि पियो आहे। ऐं तइलीम जो निज़ाम छो दुरुस्त न आहे, असीं चऊं था असांजे ॻोठ जे मक़ामी मास्तर मास्तरियाणियूं खणो जेके असांजे ॻोठ जी तइलीम खे इम्प्रूव करे सघनि। केतिरे अरसे खां वठी स्कूल असांजो बंदि आहे, केरु बि अची विज़िट करे, असीं चऊं था त पाण मुरादो महिरबानी करे हिन जो नोटिस वठो ऐं असांजो मसइलो हल करे ॾियो असांखे। तलके शाह मंदर में ख़ासि करे तक़रीबन स्कूल तबाह थी चुको आहिनि। जेकर तव्हां विज़िट जे कंदव यकीन करे थो माण्हुनि खे ख़बर कोन्हे त तइलीम आहे छा, तइलीम अखर कहिड़ो आहे, पर असीं ख़ासि तौर उनखे अपील था करियूं त असांजे स्कूल खे हिनखे ठाराइनि, मास्तरियाणी खे घुराइनि, हिते स्टाफ मुकमल पूरो कनि ऐं बाक़ाइदे विज़िट कनि। तइलीम हले पई न, ख़ाली मास्तर ऐं मास्तरियाणी पघार पिया खणनि, आख़िर पैसा वञनि किथां पिया। ॿुधोसीं त हींअर तइलीम में इमरजेंसी बि लॻी आहे, पर इमरजेंसी नाले में ॿुधण में अचे पई, ख़बर कान्हे त इमरजेंसी आहे छा। असीं गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे तइलीम ऐं सिहत ते ख़्यालु ध्यानु ॾियनि। ही स्कूल आहे रईस रावत खान जमाली ॻोठ, ही वॾो ॻोठ आहे ऐं हिन जी पसगिरदाई तमामु वॾी आहे। पाड़े में घटि 15-20 ॻोठ जेके आहिनि से वॾा वॾा ॻोठ लॻनि था हिन सां, ऐं ही घणे टाइम खां वठी ॻोठ जेको आहे सो आबाद आहे। पोइ हिन ॻोठ में हीअ बिल्डिंग ठही 20-25 साल अॻु में, 2 साल 3 साल हली, जेका उन 2-3 सालनि खां पोइ यको ईअं गैराबाद अचे पई, गैराबाद अचे पई, को बि माना हिन में तइलीम या वग़ैरह कुझु न आहे। ईअं जो हीअ बारिशनि इन्हनि में किरी तबाह थी बर्बाद थी वई आहे। इलाही दफ़ा असां ऑफिसरनि खे उन्हनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, कुझु ज़बानी वर्बली बि चयो आहे। ईअं इलाही दफ़ा ईअं फ़ोटो वोटो कढी ऐं पोइ हलिया विया आहिनि, चयूं आहिनि बाबा हिन ते पैसा मंज़ूर थिया आहिनि, हीअ ठहे थी, हीअ ठाहियूं था, हिन जा हिन जी तमीरात करायूं था, तव्हांखे टीचर वग़ैरह बि ॾींदासीं, पर अॼु સુધી थियो कुझु बि न आहे। हिन वक़्तु घुर्ज हिन ॻाल्हि जी आहे त शाहबंदर तालके जी यूसी गुंगाणी जी वॾी आबादी ते मुश्तमिल ॻोठ रावत जमाली में नियाणियुनि जी तालीम लाइ तकड़ा बंदोबस्त कया वञनि ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल जेको गुज़िरियल 16 सालनि खां बंदि आहे सो खोलियो वञे त जीअं इल्म जा ॾीआ ऐं ॾियाटियूं रोशन थी सघनि।